अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं अब्दुल मोमिन जोनो तव्हां ख़बर ॾियूं था त शहीद ग़ुलाम अब्बास चांडियो याद में काज़ी अमन फ़कीर मियादाद कोट भरिसां 3 बॉल क्रिकेट टूर्नामेंट जारी है। उन मौके ते डीसी शहीद बेनज़ीराबाद पीपल्स पार्टी अगवान अब्दुल नबी जमाली, रईस बहार खान मरी, प्रेस क्लब काज़ी अहमद जे सदर राना अब्दुल गफूर, प्रेस क्लब जो जॉइंट सेक्रेटरी सिकंदर अली चांडियो, रईस शबीर अहमद चांडियो, पीपल्स पार्टी अगवान हाजी खान लाखो, मुख्तियार कार काज़ी अहमद ॿियनि सहाफ़ियुनि सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल में चयो त स्पोर्ट जो सरगर्मी में बेहतर ऐं सेहतमंद मुआशी लाइ ज़रूरी आहिनि। रांदियूं नौजवाननि खे बुराइयुनि खां महफ़ूज़ ऐं सेहतमंद बणाईंदियूं। शहीद ग़ुलाम अब्बास चांडियो जे यादि में थियल 3 बॉल क्रिकेट टूर्नामेंट जो इफ़्तिताह डीसी शहीद बेनज़ीराबाद कयो। असिस्टेंट कमिश्नर काज़ी अहमद बॉल क्रिकेट टूर्नामेंट जे बाक़ायदा शुरूआत कई, जंहिंखां पोइ मैच शुरू कयो वियो। उन खां पहिरीं डीसी शहीद बेनज़ीराबाद जो बहितरीन इस्तक़बाल कयो वियो ऐं आयल महिमाननि ऐं सहाफ़ियुनि खे सिंधी सकाफ़त अजरकूं ओढायूं वयूं। टूर्नामेंट जी मेज़बानी कंदड़ सूफ़ी फ़नकार रिज़वान चांडियो ऐं कामरान चांडियो पिणु आयल महिमाननि खे आजियाणियूं ॾिनो। ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ी अहमद। फेसबुक ऐं यूट्यूब ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन चूणो।